शाहबंदर में गैस ऐं तेल जा नवां ज़ख़ीरा हथ तेल ऐं गैस जे पैदावार बाबति अंग अखर फ़राहम कया वञनि। सिंध हुकूमत जो वफ़ाक़ खां मुतालबो। वरी वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि सिंध एनर्जी होल्डिंग कंपनीअ जो इजलास थियो। सूबाई वज़ीर नासिर शाह ऐं ॿिया शरीक थिया। इजलास खे ब्रीफिंग ॾिनी वई त शाहबंदर में गैस ऐं तेल जा नवां ज़ख़ीरा दरियाफ़्त थिया आहिनि। जल्द पैदावार शुरू कई वेंदी। वरी वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत तेल ऐं गैस जा शेयर्स विकिणण वारे फ्रेमवर्क में सिंध जी राय खे बि शामिल करे। असांजो मुतालबो आहे त सिंध जे राज़िपे खां सवाइ तेल ऐं गैस जो को बि विकिरो क़बूल न कयो वञे। वफ़ाक़ तेल ऐं गैस जी पैदावार बाबति अंग अखर बि सिंध खे फ़राहम करे। वॾे वज़ीर तवानाई वारे खाते खे हिदायत कई त विंड फॉल लेवीअ जी अदायगी लाइ पेट्रोलियम बाबति वफ़ाक़ी वज़ारत ख़िलाफ़ केस जी पैरवी जटरादार अंदाज़ में कई वञे। सिंध गैस पैदावार में हिकु अहम स्टेक होल्डर आहे। असां पेट्रोलियम बाबति वफ़ाक़ जी समूरनि कंपनियुनि में सिंध हुकूमत जी नुमाइंदगी चाहियूं था। वफ़ाक़ हिकु पंहिंजो ऐं हिकु सिंध जो नुमाइंदो मुक़ररु करे। अमरीका ऐं हाईलैंड जी अख़्तियारनि जे पाकिस्तान मां फ़ाल साइबर क्राइम नेटवर्क ख़तमु करण जी दावा। अमरीका ऐं हाईलैंड जी अख़्तियारनि जो चवणु आहे त पाकिस्तान में मौजूदु नेटवर्क मुकमल तौरु ख़तमु कयो वियो आहे। नेटवर्क ते सॼी दुनिया में ॾोहारी माण्हुनि खे हैकिंग टूल्स ऐं फ्रॉड खे मुमकिन बणाइण वारियूं ख़िदमतूं करण जो इल्ज़ाम आहे। अमरीकी इंसाफ़ वारे खाते नेटवर्क खे हार्ड सेंडर जो नालो ॾिनो, जंहिंजो सरबराह मुबैना तौरु साइम रज़ा हो। ऑपरेशन हार्ड ब्लॉकर में क़ानून लागू कंदड़ इदारनि जे नेटवर्क जे इस्तेमाल हेठि 39 डोमेन ऐं लॻातियल सर्वर्स खे कब्ज़े में वठण जी दावा। अमरीकी इंसाफ़ वारी वज़ारत जे अख़्तियारनि दावा कई आहे त इन प्लेटफॉर्म रुॻो अमरीका में $30 लख खां वधीक माली नुक़सानु पहुचायो। अमरीकी अख़्तियारनि नेटवर्क जे सरबराह साइम रज़ा बाबति के बि तफ़सील ज़ाहिर न कया। अमरीका पाकिस्तान समेत 7000 खां वधीक ग़ैर क़ानूनी तरसियल परॾेही शहरियुनि खे गिरफ़्तार करण बैदि मुल्क बदर करे छॾियो। होमलैंड सिक्योरिटी खाते मूजिबि इदारे ग़ैर क़ानूनी इमिग्रेंट्स ख़िलाफ़ क्रैकडाउन बाबति सदर ट्रंप जे वाइदे ते अमल कयो आहे। सदर ट्रंप जे उहिदे संभालण जे पहिरें हफ़्ते में 7300 ग़ैर क़ानूनी शहरियुनि खे गिरफ़्तार करण बैदि मुल्क बदर कयो वियो। ज़बरी तौरु बेदख़ल कयल माण्हुनि में सभ खां वधीक पुरतशदुद वाक़िअनि में मुलविस हुआ। ज़रीन मूजिबि अमरीका में ग़ैर क़ानूनी तौरु रहंदड़ कुझु पाकिस्तानी बि कयल माण्हुनि में सभ खां वधीक पुरतशदुद वाक़िअनि में शामिल हुआ। ज़रीन मूजिबि अमरीका में ग़ैर क़ानूनी तौरु रहंदड़ कुझु पाकिस्तानी बि गिरफ़्तार थिया। पाकिस्तानी शहरियुनि जूं गिरफ़्तारियूं ग़ैर क़ानूनी तौरु अमरीकी सरहद उबूर करण ते कयूं वयूं। गिरफ़्तारियूं कैलिफोर्निया, शिकागो, सीएटल, एटलांटा, बूस्टन, लॉस एंजलिस ऐं न्यू ऑर्लियंस समेत ॿियनि शहरनि मां कयूं वयूं। मीडिया रिपोर्ट्स मूजिबि अमरीका में 1 करोड़ 10 लख माण्हू ग़ैर क़ानूनी तौरु तरसियल आहिनि। सदर डोनाल्ड ट्रंप 20 जनवरी ते उहिदे जो हलफ़ करण बैदि ग़ैर क़ानूनी तौरु तरसियल शहरियुनि खे बेदख़ल करण जो ऐलान कयो हो। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जी आर्टिफिशियल इंटेलिजेंस ज़रिए ठहियल तस्वीर सोशल मीडिया ते शेयर कंदड़ जवाबदार पेशावर मां गिरफ़्तार। FIA मूजिबि साइबर क्राइम सर्किल कार्रवाई करे जवाबदार खे गिरफ़्तार कयो। जवाबदार सोशल मीडिया ते सियासी शख़्सियतुनि ख़िलाफ़ AIA जे ज़रिए ठाहियल तस्वीरूं सोशल मीडिया ते शेयर कयूं। वधीक जांच कई पई वञे। चीफ जस्टिस यहया फ़रीदीअ जी सदारत हेठि जुडिशल कमीशन जो इजलास जारी। ज़रियनि मूजिबि इजलास में नव एडिशनल जजिस जी मुक़ररी लाइ 40 नालनि ते ग़ौर कयो पियो वञे। हिकु ॾींहुं अॻु इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस सदर आसिफ अली ज़रदारी ऐं चीफ जस्टिस खे ख़त लिखिया हुआ। ख़त में जजिस चयो हो त ॿी हाई कोर्ट मां जज न आंदो वञे, नई चीफ जस्टिस बणायो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट मां ई 3 सीनियर जजिस मां कंहिं हिक खे चीफ जस्टिस बणायो वञे। महांगाई अञा वधंदी, हुकूमत वटि का बि पॉलिसी न आहे। अपोज़िशन लीडर उमर अयूब जूं लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। उमर अयूब FBR तरफ़ां गाॾियूं ख़रीद करण जी मज़म्मत कंदे चयो त पंजाब इंतिज़ामिया PTI खे जलसो करणु न ॾेई रही आहे। बलूचिस्तान जे रस्ते 500 अरब रुपयनि जो पेट्रोल स्मगल थिए थो त उनजो ज़िम्मेवार केरु आहे? PTI बानी ऐं बुशरा बीबी सियासी कैदी आहिनि। लाहौर जी दहशतगर्दी टोड़ अदालत उमर अयूब जे 9 मई जे 2 केसिस में 18 फरवरी ताईं अबूरी ज़मानत में वाध करे छॾी। अदालत पारां पुलिस खे जांच मुकमल करण जी हिदायत। हुकूमत अवाम ते पेट्रोल बम किराए छॾियो। महांगाई सटियल अवाम जूं दाहूं निकिरी वियूं। पेट्रोल 1 रुपयो महांगो थियण खां पोइ फ़ी लीटर 257 रुपया 13 पैसा थी वियो। डीज़ल 70 रुपया वाध खां पोइ फ़ी लीटर 267 रुपया 95 पैसा मुक़ररु। नोटिफिकेशन जारी। घरेलू सार्फ़िन लाइ LPG बि महांगी। LPG 2 रुपया 68 पैसा फ़ी किलो महांगी करण जो नोटिफिकेशन जारी कयो वियो।
ओगरा चयो आहे त अघनि में वाध बैदि LPG जो मुल्ह 533 रुपया 97 पैसा फ़ी किलो थी वियो। 11.8 किलो जे घरेलू सिलेंडर जो मुल्ह 2,996 रुपया 88 पैसा थी वियो। कराची जूं स्कीमूं इस्लामाबाद वारनि रोके छॾियूं आहिनि। फारूक सतार ऐं मुस्तफ़ा कमाल सीनियर आहिनि, असां सां गॾु वेही कमु कनि। मेयर कराची मुर्तज़ा वाहब जूं मीडिया सां ॻाल्हियूं। मुर्तज़ा वाहब चयो त कराचीअ खे 5 अरब रुपया न पर 1,500 अरब रुपया मिलणु घुरिजनि। वज़ीर आज़म कराचीअ लाइ ख़ज़ाना खोले रुॻो ॻाल्हियूं करण ऐं प्रेस कॉन्फ्रेंसिस करण सां कराचीअ जी ख़िदमत न थींदी। इस्लामाबाद में वेठल माण्हू सिंध लाइ बि सोचनि। मेयर कराची चयो त जेके माण्हू चवनि था त लाहौर में पाणी आहे, कराची में छो न आहे, उन्हनि खे शायदि कराची जी ज़मीनी हक़ीक़तुनि जी ॼाण न आहे। कराचीअ में जर जो पाणी खारो आहे। कराचीअ लाइ 125 किलोमीटर परे खां पाणी अचे थो। कराचीअ में मदरसे अंदरि ठहियल पाणीअ जी टंकीअ में मौलवी ऐं हिकु शागिर्द नींगर किरी ॿुॾी फोत थी विया। कोरंगी सेक्टर 50 में क़ाइम फातिमा अल ज़हरा मदरसे अंदरि पाणीअ जे टंकीअ में किरी मौलवी ऐं ख़ुताबी नींगर फोत थी विया। पुलिस जो चवणु आहे त लाश खणी इस्पताल मुंतक़िल कया विया, वधीक जांच कई पई वञे। ड्रखड़ भरिसां क़तल थियल माउ ऐं धीउ समेत 3 ॼणनि जे वारसनि जो इंडस हाईवे ते लाश रखी धरणो। 1 ॾींहुं अॻु ॻोठ बर्डवासी रफ़ीक लोलाए मसमात फ़हमीदा ऐं संदसि मासूम धीउ अलीशा खे हथियारबंदनि गोलियूं हणी क़तल कयो हो। वारसनि जो ड्रखड़ बस स्टॉप ते लाश रखी धरणो। टायरनि खे बाहि, धरणे सबबि ट्रैफ़िक मुअतल। वारसनि जो चवणु आहे त जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ ताईं धरणो जारी रहंदो। रुस्तम भरिसां 4 ॾींहं अॻु अगवा थियल पीउ ऐं पुटु बाज़ियाब न थी सघिया। घर में कोराम मतल। 4 ॾींहं अॻु कोट शाहू वटां हथियारबंद पोरियत कामूर ओड ऐं संदसि 6 वरनि जे पुट इंसाफ़ खे अगवा करे विया हुआ। पुलिस मुग़विन जी बाज़ियाबी लाइ कख भञी ॿीणो न कयो। मुग़विन जे वारसनि मुतालबो कयो आहे त पोरियत कामूर ओड संदसि मासूम पुट इंसाफ़ खे बाज़ियाब करायो वञे। ऐं राउंदी जे कचे में मुग़विन जी बाज़ियाबी लाइ पुलिस जो ऑपरेशन जारी। पुलिस मूजिबि SSP घोटकीअ जी अॻुवाणीअ में ऑपरेशन कयो पियो वञे। ऑपरेशन में घोटकी ज़िले जे 15 थाणनि जी पुलिस नफ़री हिसो वठी रही आहे। 6 APC चेन ऐं बख़्तरबंद गाॾियूं बि शामिल। पुलिस जो चवणु आहे त शर गैंग जो घेरो तंग कयो वियो आहे। मुग़विन जी बाज़ियाबी ताईं ऑपरेशन जारी रहंदो।